पप्पा पप्पा मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो दुबईअ में रहंदो आहे, सुभाणे अचे थो हुते उल्हासनगर। दुबईअ मां? अच्छा, पोइ? हाँ बस उहो ई चवंदो की यार अचां उल्हासनगर ॾेखारिजांइ, उल्हासनगर ॾेखारिजांइ। मां चयोमांसि यार तूं अच त सही हिते, सॼो ख़र्चु मां कढंदुमि, तूं ख़ाली ख़ुशि थी वञिजांइ था बसि। अच्छा, सॼो ख़र्चु तूं कढंदीस? न मतिलबु जीअं हाणे तव्हां चओ न पप्पा। न यार तूं पंहिंजे पैसनि सां ख़र्चु कंदे न, मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे? अरे पप्पा मूंखे किथां जा पैसा, मतिलबु मां बि त तव्हां खां ई वठंदुमि न। त पोइ तूं ईअं छो चएसि की सॼो ख़र्चु मां कढंदुमि? चएसि न सॼो ख़र्चु मुंहिंजो पीउ कढंदो, मुंहिंजो पीउ अरबपति आहे। चएसि न अकेलो हुन सॼे ख़ानदान खे वठी अचु, मुंहिंजे पीउ ठीको खयों आहे सभिनी जो। पप्पा ईअं न आहे यार, हिकु ॻाल्हि ॿुधाए, प्लान त चङे टाइम खां ठहंदो न तव्हांजो? हा मतिलबु 20 ॾींहंनि खां ॻाल्हि हले पई न साईं। हा त पोइ तूं हिकु ॾींहुं पहिरियों कीअं थो ॿुधाए मूंखे? तूं सुभाणे अचिणो आहे, तूं मूंखे अॼु थो ॿुधाए? त पोइ पहिरियों ॿुधाए करे छा कयां? हा त संभालेसि तूं ई हाणे, मां न ॾींदुमि पैसा। असां बि महिमान नवाज़ी कई आहे, पर तो वांगुरु असां वावर गर्दी न कई आहे कॾहिं। पप्पा प्लीज़ यार, पप्पा न कंदुमि ॿिए दफ़े मां ईअं यार, तव्हांखे पहिरियों ई ॿुधाई न पप्पा, ॿिए दफ़े पक्का प्लीज़ पप्पा। ठीकु आहे चुप कर। ॿियो छा छा ॻाल्हायो अथसीं? मां बसि 3 ॾींहंनि लाइ ईंदो पप्पा। हुनखे चयोमांसि ख़ाली मां की 3 ॾींहंनि जो होटल में ख़र्चो ऐं जेको खाइण पीअण ख़र्चो आहे, ऐं ख़ाली थोरो घणो घुमाइण, बसि उहो कढंदुमि मां सॼो, ईअं चयोमांसि ख़ाली पप्पा मां। थोक कयो जाई, सॼो पैकेज ठाहे ॾिनो आहे तूं हुनखे। 2 नाइट्स 3 डेज़ जो स्टे ॾिनो अथसीं, मथां ब्रेकफास्ट लंच डिनर इंक्लूड कयो अथसीं, ऐं मथां साइट सीइंग बि ॾिनी अथसीं। ऐं पैसा मुंहिंजो पीउ भरींदो। हिकु ॻाल्हि ॿुध, असांजा बि ॿाहिरां महिमान ईंदा आहिनि, पर तो वांगुरु असां ईअं कंहिंखे पैकेज न ठाहे ॾींदा आहियूं। पप्पा न कंदुमि न ॿिए दफ़े पप्पा ईअं। हाणे ॿुध, जेको चवां थो चुपचाप कर। हाणे पहिरीं ॻाल्हि त मां एॾो ख़र्चु कंदोमि न, होटल में रहण जी काई ज़रूरत कान्हे। घर वठी अचे हिते, राति जो गदेलो विछा था ॾियूं, सुम्हे भली हेठि। अरे पप्पा अहिड़ो जहिड़ो थोरी आहे पप्पा, हाणे शाहूकार आहे थोरो, ईअं ठहंदो बि न हेठि गादेले ते सुम्हारियूंसि। हा त तूं हेठि सुम्ह, हुनखे ॾियूंसि था पलंग ते भली सुम्हे उहो, ऐं मथां चादर विहाणे ॾींदासीं। पर मां हुनखे होटल लाइ ॻाल्हायो हुयो, त कमु कर ईअं चएसि की पप्पा चई में की यार होटल में ईअं फॉर्मेलिटी थी लॻे, पंहिंजाइप लॻे नथी, तंहिंखां पप्पा चयूं घर रहंदासीं असां, घर पंहिंजो ई माण्हू आहे, हाले घर जी ॻाल्हि अचे हिते। हुनखां पोइ रोटीअ जो कीअं कयूं? अच्छा दोस्त ख़ाली तुंहिंजो आहे हिते? न ईअं न, मतिलबु ख़ाली मुंहिंजो पको दोस्त आहे, पर उहो जेके बि दीपू ऐं विनय आहिनि न मुंहिंजा दोस्त, हुननि जो बि दोस्त आहे। अच्छा हल ठीकु आहे, पोइ कमु थी वेंदो आराम सां। कीअं? मां हाणे शेड्यूल ठाहियां थो 3 ॾींहंनि जी रोटीअ जो, माना 3 टाइम हिसाब सां ॿुधायां थो मां तोखे। माना सम्झ हिकु वेलो हिते, हिकु वेलो दीपू जे घर, हिकु वेलो विनय जे घर, ईअं 3 ॾींहंनि जे हिसाब सां फेर घेर में कयूं था। पोइ हुनखे अलाए सुठो लॻे थो नथो लॻे ख़बर न आहे न। तुंहिंजो दोस्त आहे की सेठ आहे तुंहिंजो, हलंदो दोस्तीअ में? ऐं बाक़ी हिते असांजे घुमण फिरण में त एॾो ख़र्चु आहे न। हा ठीकु आहे न। हा जेको सनो थुलो ख़र्चु हुजे ठीकु आहे, हलंदो आहे उहो कढिजे। बाक़ी जंहिंमहिल तंहिंमहिल इहे पैसा कढी न बीह रहिजे, या वरी छा कजे जंहिंमहिल पैसा कढण जी ॻाल्हि हुजे 2 मिंट त गुम थी वञे आसे पासे में। हा ऐं बाक़ी तोखे जेके रड़ियूं था कयूं न, तुंहिंजे भले लाइ था कयूं, जिते किथे चरिया बि न कर, होशियारु थी थोरो। हा कपिड़ा अथई न नवां, हुननि जेके फॉर्मल सुभाए शर्ट ऐं ट्राउज़र अथई न, उहे पाए वञिजे। पर ॿुध, ख़बर आहे बरसाति आहे, शू न पाए वेंदुमि, चंपल ई पाए वेंदुमि।